खिपरो मां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ ॻोठ दीनपुर में सैयद शेर मोहम्मद शाह मरहूम पहलवान सैयद मनवर अली शाह जिन जी वरसी जे मौक़े ते 3 ॾींहंनि जो रखियल मलाकड़ो वॾे धाम धूम सां हली रहियो आहे। जंहिंमें सिंध जे मल पहलवाननि वॾे अंग में शिरकत कई है। मल पहलवाननि संदरा ॿधी मल जो आगाज़ कयो, हिक ॿिए खे मल दसे खूब दाद वती है। इन मौक़े ते आयल मल पहलवाननि खिपरो जे शहरनि इलाइक़े वासियुनि इनाम ॾिना आहिनि। वरसी जे मौक़े ते सैयद इमदाद शाह ऐं ॿियनि जो चवणु हो त खिपरो लॻ दीनपुर में अहिड़ा मल जा मुक़ाबला कराए मल जी रांदि खे उजागर करणु आहे। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।